टंडन जी आस। अस्सलाम वालेकुम सरदार। वालेकुम अस्सलाम। सलामड़ो थियो हाणे सुर काबोट मां हिकिड़ो तोखे रागड़ो सरदार ॿुधायां। पंहिंजी आहे बकवास। ॻाल्हि त ॿुध, कंहिंजे साम्हूं बीठो आहीं? हाँ, ये कलाम जेके अथई न, ॿाहिरि कंहिंखे ॿुधाईंदो कर। ही तोखे किथे मिलियो? सरदार अछड़ो कबूतर आहियां, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर, ऐं इहे घुमंदे घुमंदे उॾंदे उॾंदे मूंखे हे हथ अची वियो, सुतो पियो हो। पोइ वरी जो ॾहड़ी गढियमांसि, पोइ वरी सोचियुमि त सरदार जो पुराणो नौकर आहे, भला ओॾे वठी वञांसि, इन करे तोॾे वठी आयोमांसि। हाणे ॻाल्हि ॿुध, ख़ुदा बख़्श खे डॉक्टर ॾे वठी वञ। ठीकु आहे सरदार, पोइ हिनखे मां डॉक्टर ॾे वठी थो वञां। मां ठीकु आहियां, मां बिल्कुलु ठीकु आहियां, पर जमाल जी मूंखे ख़बर न आहे। जमाल किथे आहे? मां त हुनखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहियां। मूंखे जमाल ॻोल्हे ॾियो, जमाल ॻोल्हे ॾियो बाबा, मूंखे ख़बर न आहे जमाल किथे आहे। तव्हांखे ख़बर आहे? तव्हांखे ख़बर आहे जमाल किथे आहे? मूंखे जमाल ॻोल्हे ॾियो, जमाल ॻोल्हे ॾियो मूंखे बाबा। हाशिम, लॻे थो त असांजे ॻोठ खे का नज़र लॻी वई। हिकु तॾो मस खयूं अथऊं त वरी ॿियो माण्हू मरी थो वञे। अदा वॾा, असांजे ॻोठ खे कंहिंजी नज़र न आहे लॻी। इहे असांजे सरदार जा ग़लति फ़ैसिला आहिनि, जंहिंजी असां सज़ा भोगे रहिया आहियूं। हाशिम, सरदार साईं जे ख़िलाफ़ न ॻाल्हाए, हू असांजो मोहसिन आहे। वाह अदा वाह, वाह जो मोहसिन आहे। वॾो राज ते हथ अथसि, पंहिंजनि खे वते थो माराईंदो ऐं परावनि खे वञे थो माफ़ कंदो। वाह जो सरदार आहे। हाशिम ख़ान, तूं सरदार साईं खां वॾो अकुलमंद कोन आहीं। हुन राजुल खे पनाह ॾेई को ग़लति कमु नाहे कयो। पोइ बचाए हा न राजुल खे। वेचारी गरीब मुफ़्त में मारिजी वई। हुन वेचारी जा त ॾींहं ई एतिरा। जिन मुड़ुसु वटि हुजे हा त हुनखे घुटो ॾेई अॻु में मारे छॾे। अदा वॾा, बाबल साईं गुलज़ार खे माफ़ करे वॾो ग़लति कमु कयो आहे। जेकॾहिं माण्हुनि खे ईअं माफ़ न कंदो वते हा न, त अॼु राजुल न मरे हा। हाशिम, हाणे वञी ॻाल्हियूं बचियूं आहिनि, मरण वारी त वेचारी मरी वई। अदा वॾा, मरणो त हर कंहिंखे आहे, पर राजुल वेचारी अणखुटीअ जो मौत मुई आहे, जवानीअ में मरी वई। अदा वॾा, मूंखे त ईअं पियो महसूस थिए ॼण मुंहिंजी आलिया अॼु मुई आहे। हुनजो को दाद फरियाद कोन थियो, ऐं न वरी हिन जो को दाद फरियाद थींदो। सदको कहे रे से पीर कर मां घड़िहाड़ी जाड़ी न रखे अचा बस एडी देर छो गई। साओ सदको कहे रे से मूंखे ख़बर आहे तव्हां खे कड़क चाहे वणंदी आहे, उहा पे ठाहे हम गुलाबी जोड़े में। चङो चो हाणे जाड़ी न हणो। मजलिस बहादुर खान किथे आहे? मुंहिंजे नाले चई त तोखे यादि पियो करे। हलो बहादुर रे से हींअर ॾिस, हींअर वञा थो गुलाबी जोड़े में। सा चाह पियो भागो। वरी कंहिंजी फोन आई सुबुह मर्दान? माण्हू जो को कम ई कोन्हे हलाए था। बंगलो आहे। बंगल कान कहिड़ा हालनि, कीअं सुबुह मर्दान सां यादि कयो अथई? दरिया खान ॾिसण खां बि महांगो थी वियो।
यार बंगलो खान तू दुरुस्त को फरमा पर बिल्कुल मुझे कोता याद मेरी मां तो सां मिलण ना आया दरिया खान मूं यो सोचो त दरिया खान मुखां नाराज थी वियो आहे। यार नाराज भला छो थींदुसि ॿुधा तो सां भला नाराज छो थींदुसि हाणे तो पाण ॿई गॾु आहियूं सिंधीअ में चवंदा आहिनि त बत ॿारहं हाणे तूं ऐं मां गॾिजी इन सरदारड़े खे ॾींदासीं लामारो ई हिकिड़ो ख़तम। दरिया खान मां पाण इहो ई थो चाहियां। ठीकु आहे तूं हाणे हीअं कर शाम तूं हिते मूं वटि अच त मानी टिकी बि गॾिजी खाइजे ऐं इहा सलाह कजे त इन सरदारड़े खे लामारो ॾिजे त कीअं ॾिजे। ठीकु आहे दरिया खान मोकिलाणी कान्हे का मां शाम तो वटि पुॼी वेंदुसि। ख़ुदाई गॾु। अरे सर इहो मोबाइल में अंदर केरु हो गुलाबी जोड़े में केरु वरी केरु इहो पंगुलड़ो ॻाल्हि। अरे पर मूं तोखे न चयो त तूं बहादुर खान खे चओ त मां हुनखे यादि पियो कयां। आई अला रे सर इहो पंगल थोलो हेॾो सुहिणो आहे छा तो छॾीसीं कोन थो मुंहिंजो मतिलबु आहे रेस नंढो आहे न उहो ॿाहिरि निकिरी वियो आहे कार में गुलाबी जोड़े में। तव्हां हल न परे कर त कया न चुप हलो बहादुर रेस वञा थो ठही अला रेस जी त हाणे मूंसां लॻे ई कोन थी जॾहिं खां इहा ताबीरनि वारी लॻी अथसि न मूंखे त विसारे छॾियो अथई। बाबल साईं तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। हा शिव चओ छा थो चवणु चाहे। बाबल साईं हिते हाणे असांजो रहण महाल थी वियो आहे। चवां थो त कंहिं ॿिए हंधि वञी पखड़ा ॾे वेही रहां। छो आशिम खान मूंखां का तव्हांखे तकलीफ़ पहुती आहे या मूं अव्हां सां को बाड़ो ॿोलियो आहे। न बाबल साईं तव्हां त असां सां कॾहिं बि बाड़ो नाहे ॿोलियो पर चवंदा आहिनि त जिथे इज़त महफ़ूज़ न हुजे उतां लॾे वञण ई बहितर थींदो आहे। ख़ुदा जो वॾो जहान आहे का कुंड पासो वठी वञी वेही रहंदासीं बाक़ी हिते त बहादुर ऐं दरिया खान असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे बाक़ी वञी मुंहिंजो सिर बचियो आहे। सोचां थो जेकॾहिं मूंखे कुझु थी पियो त पोयां मुंहिंजे नंगनि जो छा थींदो। हाशिम खान वॾड़ा सच चई आहे मुड़ुस भाड़ी थिए न त पटको बि ॿार आहे। न बाबल साईं न अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। त पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे। बाबल साईं जेकॾहिं ॿुधण चाहियो था त ॿुधो तव्हां मुंहिंजा सरदार आहियो ऐं सरदार मां पीउ जे बराबरि हूंदो आहे ऐं मां नथो चाहियां मां त सुभाणे मूंखां का बेअदबी थी वञे। हाशिम खान ये गुजरात में न ॻाल्हाए जेको कुझु चवणो अथई खुली ॻाल्हि कर। जेकॾहिं साफ़ साफ़ ॿुधण चाहियो था त पोइ ॿुधो मुंहिंजा खून लुढ़िया था वञनि मुंहिंजा खून तारियो जेकॾहिं मुंहिंजा खून न तारियव न त पोइ हाशिम त ॿुॾंदो ई ॿुॾंदो पर हाशिम सां गॾु घणा ई ॿुॾंदा। हाणे फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे। बंगुल खान तयारी कर त मुर्शिद करामत जे आस्थाने तां थी अचे। छो हलंदे मुर्शिद करामत जे आस्थाने ते। बंगुल खान मुर्शिद में मुंहिंजा पंहिंजा ज़ाती कम बि आहिनि। मुर्शिद वॾे असर सूखारो माण्हू ठीकु आहे
भली तुझी पवत न थस, पर मां ज़ाती तौर ते ॼाणा थो, सम्झां थो त हुनजे कमनि में त्वाब आहे ऐं दबदबो बि आहे। दरिया खान, तुंहिंजे हिन मुर्शिद करामत खे इलेक्शन में मूं बि वोट कराया, पर इहो तुंहिंजो मुर्शिद कंहिं बि कम जो न आहे। साम्हूं मिलंदो आहे त लख इज़त कंदो आहे, पर दिलऊं धोखो ॾींदो अथई। मंगुल खान, तोखे वरी मुर्शिद कहिड़ो धोखो ॾिनो? मां बि 2 चकर हली वियो आहियांसि त मुर्शिद साईं शाह ज़मान जो कुझु बिलो करे ॾे, छो जो सरदार शाह ज़मान वॾो गंद कयो आहे, पर तो वारो मुर्शिद हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी थो छॾे। थी सघे थो त मुर्शिद ईअं कयो हुजे, पर यार मां आहियां मुर्शिद जो मुरीद, इन करे चवां थो त तूं मूंसां गॾु हल। पहली दुआऊं वठूंसि, मिंथ मेड़ बि कयूंसि त सभु सणाई थी वञे। ठीकु आहे दरिया खान, तूं चई थो त हलंदासीं, पर अॼु कोन हलंदोसीं, सुभाणे हलंदासीं। ठीकु आहे त सुभाणे सुबुह जो सवेर ई मुर्शिद जे दीदार ते ज़रूरु हलंदासीं। मुर्शिद साईं, ही छोकिरो तव्हांजो मुरीद आहे। बाबा ही सॼो कर्ज़ में कारो थी, दुआ कयोसि त कर्ज़ लहेसि। बाबा छोकरा, तू नमाज पढ़, अल्लाह खे यादि कर। असां बि तुंहिंजे लाइ झोली था झलियूं, सभु सणाई थी वेंदई, बेड़ा ई पार थई। असां त दुआऊं ॾियूं था, बाक़ी माण्हुनि जी नियत। मुर्शिद साईं, ही जेको चाचो हाजी आहे न, इन जो हिकिड़ो पुटु आहे, ॾाढो बीमार थो रहे, ॾाढा डॉक्टरनि खां इलाज कराया अथईसि, को बि फ़र्क़ु कोन थो पएसि। बाबा तव्हां रब जा कामिल वली आहियो, बाबा दुआ कयोसि त चाक चङो भलो थिए। लोंग फ़कीर बाबा, फ़कीर तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुर थिए अलाह जो। चाचा, तू नमाज़ पढ़ण खां पोइ बाबा पूरा 40 ॾींहं क़ुरान पाक जी तलावत कर, ऐं उहा क़ुरान पाक जी तलावत नंढड़े ते दम कर। अल्लाह अल्लाह जो हबीब शफ़ा ॾींदुसि, ऐं असां बि बाबा दुआगू आहियूं। हक़ मुंहिंजा कामिल मुर्शिद, हक़ हक़ मुर्शिद साईं, हक़ सुणा मुर्शिद, हक़। हिकिड़ो अर्ज़ आहे, उहो जेको साम्हूं मुरीद तुंहिंजो वेठो आहे न, इन वीचारे जो भाउ जेल में आहे, दुआ कयोसि मुसीबत टरेसि, जेल मां आज़ाद थिए। बाबा बाबा अमड़ हयात थई। हाँ मुर्शिद साईं, अमड़ हयात आ। बाबा अमड़ खे चओ त दुआ करेसि, तुंहिंजो भाउ ॾोही आहे, जेसीं ताईं धड़नि खे हिसाब नथो ॾे असां दुआ न कंदासूंसि। बाबा हक़ मुंहिंजा कामिल मुर्शिद। हाँ बाबा गफ़ार खान, हाणे असेंबली जो सेशन शुरू थींदो न, त मां बाबा कराची ईंदुसि ऐं चीफ मिनिस्टर सां ॻाल्हाईंदुसि। ठीकु आहे बाबा, मां हाणे आस्थाने ते मुरीदनि ख़ादमनि सां वेठो आहियां, पोइ पाण ॻाल्हाईंदासूं। बाबा लोंग फ़कीर। जी मुर्शिद साईं। हाणे नमाज़ जो टाइम थी वियो आहे, हलणु खपे। बाबा बिल्कुलु पहिरियां नमाज़ बाद अचो मुर्शिद साईं। हक़ मुर्शिद, हक़ मुर्शिद, हक़ मुर्शिद, सुभान अल्लाह, हक़ मुर्शिद, सुभान अल्लाह। दिलावर बाबा, तव्हांखे त ख़बर पई हूंदी। न सरदार साईं, मूंखे त का बि ख़बर न आहे। दिलावर, हाशिम नाराज़ थी वियो आहे। सरदार साईं, तव्हां खां? हाँ दिलावर, हाशिम मूंखां नाराज़ थी वियो आहे। पर छो सरदार साईं? हाशिम बा तव्हां खां छो नाराज़ थियो? उहो इन्हीअ करे जो हिन वक़्त ताईं असां बहादुर इन दरिया खान खे कुझु बि करे न आहियूं सघिया, ऐं हू असांजो हेॾो नुक़सान करे विया आहिनि। ख़ादिम खे मारियऊं, सालार खे मारियऊं, मासूम असलम खे शहीद कयऊं। दिलावर, इहो हाशिम आहे न,
उहो भी पंहिंजी जाइ ते सही आहे, पर मां नथो सम्झां त इन में मुंहिंजी का कोताही आहे या मां कसूरवार आहियां। मूं हमेशह हाशिम वारनि जी वक्त ते मदद कई आहे, हर ॾुखे वक्त में उनजो साथ निभायो आहे, पर जेकॾहिं हाशिम खान इहो चाहे थो त मां उन सां गॾु हथ में हथियार खणी इन दरिया खान खे मारियऊं त पोइ मां ईअं करण लाइ बि तयारु आहियां। इहा ॻाल्हि आहे दिलावर। बाक़ी जेका हाशिम जी मर्ज़ी, जेकॾहिं मुंहिंजे अंदर जी ॻाल्हि मूंखां पुछी न त मां हर हाल में इन हाशिम सां गॾु आहियां। न सरदार साईं न, तव्हांजो सायो असांजे सिरनि जे मथां सलामत हुजे। बाक़ी इहो दरिया खान ऐं बहादुर असां सां छा पुॼंदा? बहादुर ऐं दरिया खान हमेशह असांजे मथां चोरी वार कया आहे ऐं उहे उन में कामयाब विया आहिनि। हाणे सरदार साईं ईअं कोन थींदो, उन्हनि जे मथां अहिड़ो वार कबो जो हू कॾहिं बि सोचे बि न सघनि। ठीकु आहे, हाणे दिलावर तूं हीअं कर, हाशिम खे वञी सम्झाए, उनखे चओ त अहिड़नि जज़्बाती फ़ैसिलनि हमेशह तोखे नुक़सान पहुचायो आहे। ॾिस न दिलावर, जोश सां गॾु होश खां बि कमु वठणु ज़रूरी हूंदो आहे। हर वक़्तु जोश कमु न ईंदो आहे, किथे किथे माण्हू अकुल खां बि कमु वठंदो आहे। ठीकु आहे सरदार साईं, मां हाशिम भाउ खे वञी सम्झायां थो। ठीकु आहे दिलावर बाबा, तव्हांखे इजाज़त। सरदार मारी दो, सरदार तो आगे मारी दो, बहादुर को मारी दो, उन्हें जवान के मारे छो, अश्व के मारे छो, उन्हें पल्ले के मारे छो। भाई केरा बस बा पुटे माण्हू को पोइ चरियो थी वियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे, पटियो 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 पियो आहे। हाणे हिन चमाट ही छा थियो? छा थियो आहे? ही तो खुदा बख्शा। अरे ॾिसो छा था, वठो बेहोश थी वियो, खणायोसि अस्पताल खणी हलूं। वारो कयो। हाशिम भाउ, सरदार साईं मूंखे घुरायो। ज़रूर को कम पियो हूंदुसि, छो त अहिड़नि बोतारनि खे असां जहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत तॾहिं पवंदी आहे जॾहिं उन्हनि जो कमु पवंदो आहे। न मुंहिंजा भाउ, इहा ॻाल्हि नाहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि नाहे त पोइ इहो ॿुधाए त घुरायो छो हुई? यार सरदार साईं खे तुंहिंजो ॾुख हो, उहो मूंसां ओरियो अथई। मुंहिंजो ॾुख? हा हाशिम भाउ,
तुंहिंजो ॾुख ऐं जेके मुंहिंजे अंदर में खाट लॻल आहिनि उहे सरदार साईं खे ॾिसण में नथा अचनि। दिलावर तूं त मुंहिंजो सालनि खां वठी दोस्त रहियो ही, मुंहिंजे हिन अंदर खे चीरे जाती पाए ॾिस त मां पंहिंजे अंदर में कच्ची भित वांगुरु कीअं भुरी रहियो आहियां। पर आशिम भाई हिन में सरदार साईं जो कहिड़ो ॾोह? हा वाकई सरदार जो को बि ॾोह न आहे। सभु मंदायूं मुंह में हिन मुंह में। हाशिम भा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, सरदार साईं खे पुठी ॾींदे न त दुनिया चङो कोन चवंदई। तूं जहिड़ो बि आहे असांजो सरदार आहे। दिलावर एड़े सरदार खां बस भली आ। दिलावर मेरा आहियूं या मंदा आहियूं, बस इहे ई आहियूं। पाण कमायूं था, पाण ई खाऊं था। जंहिंजे वेढ़े ई न वञिजे तंहिंजूं वाटूं छो पुछाइजनि। हाशिम भा असां जेकॾहिं सरदार साईं खे छॾींदासीं न त सफ़ा निंदड़का थी वेंदासीं। ऐं असांजे हिन मुआशिरे में शल कुत्तो बि निंदड़को न हुजे। थोरो सोच मुंहिंजा भा, थोरो सोच। त दिलावर हींअर ताईं सरदार असांजे मथे ते कहिड़ो ताज रखियो आहे। असां त हींअर बि निंदड़का आहियूं। तॾहिं त माण्हू असांजे घरनि में घिड़ी असांखे मारियूं हलिया था वञनि। हाशिम भा इन में सरदार साईं जो कहिड़ो ॾोह? सरदार साईं कॾहिं तोखे भला मना कई आहे? या पुलिस जे जहिड़े निबेरे में, हथियार पवार में, पैसे ॾोकड़ में तुंहिंजी मदद कोन कई अथई? ॾिस हाशिम भा तो केतिरा धकी कया आहिनि। कॾहिं पुलिस तुंहिंजे खड़ा ते आई आहे? मुंहिंजे मथां केतिरा केस आहिनि। सरकार जे कागरनि में मां रूपोश आहियां। पर हाशिम भा इन सरदार जे करे कंहिं कारी खलवारे मुंह में हथ विधो आहे। हाशिम भा चवंदा आहिनि त वछ बि किले आर कुॾंदी आहे। सुठो अथई ऐं मुंहिंजी सलाह अथई त पंहिंजो किलो मज़बूत रख। ऐं ॿी ख़बर ॿुधी छॾ, पीर करामत खे सुञाणी न? दरिया खान वारा पीर करामत जी पुठी वठी असां सां ज़रूर विढ़ंदा। छा पीर करामत दरिया खान वारनि जे पारां विढ़ंदो? हा हाशिम भा, छो त जो दरिया खान आहे न पीर करामत जो मुरीद अथई।